सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 6 सबक 8 तनासब जो इस्तेमाल यूज़ ऑफ प्रोपोर्शन। ॾोहिटनि ऐं ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। ॿार तव्हांखे ख़बर आहे त तनासब जे ख़ासियत इस्तेमालु करे जेकॾहिं असांखे तनासब में सभु अदद न आहिनि मिलियल ऐं को हिकिड़ो अदद या ॿ अदद उन में नामालूम आहिनि त असां उनखे ॻोल्हे सघूं था, उनखे मालूम करे सघूं था। अचो त ॾिसूं कीअं। ॿारो असां पोएं सबक में पढ़ी आया आहियूं त तनासिब ॿिनि निस्बतनि जी बराबरी आहे ऐं असां उनखे जेको आहे हिन सूरत में बि लिखी सघूं था ऐं असां हिनखे हिन सूरत में बि लिखी सघूं था। असांखे ख़बर आहे त हीअ ॿ विचां रुकन आहिनि, हीअ एक्सट्रीम्स यानी पुछड़ियूं आहिनि ऐं रुकननि जा नंबर आहिनि। हीअ पहिरियों रुकन आहे, हीअ ॿियो, हीअ टियों, हीअ चोथों, 4 रुकन हूंदा आहिनि। अहिड़ी तरह असां हिन में ॾिसी सघूं था त हीअ असांजा विचां रुकन आहिनि ऐं हीअ असांजूं एक्सट्रीम्स यानी पुछड़ियूं आहिनि। असां तनासब जो पहिरियों उसूल बि यादि कयूं था त पुछड़ियुनि जी ज़रबपत ऐं विचनि जी ज़रबपत बराबरि हूंदियूं आहिनि, यानी प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम इज़ इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मीन्स। इन खे असां हिन सूरत में बि जेकॾहिं लिखंदासीं त थींदो a इंटू डी इज़ इक्वल टू बी इंटू सी, a इंटू डी इज़ इक्वल टू बी इंटू सी। असां छो त हिन में हीअं ऐं हीअं क्रॉस थो थिए, उनखे करे असां उनखे क्रॉस मल्टीप्लिकेशन चवंदा आहियूं ऐं क्रॉस मल्टीप्लिकेशन सां चओ त असां यादि रखंदासीं। हाणे इहो उसूल असां इस्तेमालु कंदासीं जेके असां तनासिब जे बारे में प्रॉब्लम्स आहिनि या असां जेके सवाल आहिनि या जेके मश्कूं आहिनि उन्हनि खे हल करण लाइ। तनासिब जे बारे में जेके मश्कूं हूंदियूं आहिनि उन में सभिनी खां अहम हूंदो आहे तनासिब जो नामालूम रुकन ॻोल्हणु। यानी असांखे ख़बर आहे त तनासिब में 4 रुकन हूंदा आहिनि त उन मां को हिकिड़ो रुकन कोन हूंदो आहे मिलियल, ॿिया सभु रुकन मिलियल हूंदा आहिनि। उन रुकन खे ॻोल्हणो हूंदो आहे। सो उनजो तरीक़ो इहो आहे त नामालूम रुकन खे असां एक्स लिखंदा आहियूं। रियाज़ीअ में इहो तरीक़ो राइज आहे त जेका शइ न हूंदी आहे असांखे ख़बर, उनखे असां एक्स चवंदा आहियूं। उन खां पोइ मिलियल ऐं नामालूम यानी जेको एक्स असां लिखियो उन्हनि अदरनि जी तनासिब ठाहींदासीं। जेको तनासिब लिखंदा आहियूं उहो लिखंदासीं इन फॉर्म में जेको असां लिखंदा आहियूं a is to b is equal to c is to d। असां इहो तनासिब लिखंदासीं। पोइ जिते बि एक्स हुजे जाते एक्स लिखंदासीं। उन खां पोइ अॻियां जेकॾहिं असां ॾिसूं त छा कबो त पुछड़ियुनि ऐं विचनि रुकननि जी ज़रब कबी ऐं हुनजी मसावात ठाहिबी। यानी पुछड़ियुनि ऐं विचनि रुकननि जी ज़रब जी मसावात यानी इक्वेशन ठाहिबी। उन मसावात खे एक्स यानी नामालूम लाइ हल कबो त उन सां असांखे नामालूम रुकन मिली वेंदो, ख़बर पवंदी त उहो कहिड़ो आहे, केतिरो आहे। हिक तनासिब जा पहिरियों, ॿियों ऐं चोथों रुकन तरतीबात 33, 3 ऐं 27 आहिनि। उन्हीअ तनासिब जो टियों रुकन ॻोल्हियो। पहिरियों, ॿियों ऐं चोथों मिलियल आहे, टियों ॻोल्हणो आहे। असां चवंदासीं त इहो टियों रुकन जेको असांजो आहे उहो आहे एक्स। हाणे असां मसावत कीअं ठहंदी असांजी, पहिरीं तनासिब ठाहींदासीं। तनासिब असांजी कीअं ठहंदी, पहिरियों रुकन निस्बत ॿियो रुकन, उन खां पोइ तनासिब जो निशान। टियों रुकन असांजो हीउ एक्स आहे, हुनजे करे हिते एक्स अची वेंदो। उन खां पोइ तनासिब जो निशान, हीअ आहे असांजो चोथों रुकन। हीअ असांजो जेको आहे उहो ठही वई तनासिब। हाणे इन तनासिब में असां वटि ही विच आहिनि ऐं जेके ही आहिनि इहे असांजा एक्सट्रीम्स आहिनि। हाणे असां छा कंदासीं, जो एक्सट्रीम्स जी ज़रबपत ऐं विचनि जी ज़रबपत खे बराबरि करे उन्हनि जी मसावत ठाहींदासीं। यानी असां लिखंदासीं 3 मल्टीप्लाई बाय एक्स बराबरि आहे 33 मल्टीप्लाई बाय 27। इन मसावात खे हल करण लाइ असां ॿिन्ही साइड्स खे 3 सां वंडींदासीं। ॿिन्ही खे 3 सां वंडींदासीं त हिते जेको आहे 3 3 कटिजी वेंदा। बाक़ी असां वटि बचंदो x is equal to 33 into 27 upon 3। हाणे जेको आहे असां हिन सादो कंदासीं त हिते 1 टिका टिका ऐं हिते 1 टिका टिका ऐं 1 टिका टिका, इहो थी वियो असांजो। वधीक बराबरि कंदासीं त हिनखे जेको 27 खे 11 सां ज़रब कबी, तव्हांखे ॿुधायो कीअं कबी आहे।
ॿई छेड़ा लिखिबा आहिनि 27 जा, उन खां पोइ हुन ॿिन्ही खे जोड़ करे ऐं विच में लिखी छॾींदुसि। हीअ असांजो आंसर थी वियो। यानी मुंहिंजी जेका घुर्बल मसावात या तनासिब थींदो उहो थींदो 33:3 तनासिब एक्स जा ते असां लिखंदासीं 297:27। इहो असांजो जेको आहे उहो तनासिब हो जंहिंजो असांखे हीअ रुकन ॻोल्हणो हो, जो असां ॻोल्हे वरितो। हेठि ॾिनल तनासिब जो नामालूम रुकन ॻोल्हियो। 9:6 is equal to 6:y। असांखे y ॻोल्हणो आहे, जेको चोथों रुकन आहे। असां हिन में जेको आहे छा कंदासीं, जो ॾिसंदासीं त असांजा मिड वारा कहिड़ा आहिनि, मीन्स कहिड़ा आहिनि, ऐं असांजा एक्सट्रीम्स जेके आहिनि उहे कहिड़ा आहिनि, उन्हनि जी असां ज़रबत जो मसावत ठहंदासीं। मसावत असांजी छा ठहंदी, हिन में मसावत असां लिखंदासीं 9 multiplied by y is equal to 6 multiplied by 6। इन खे असां हल करण लाइ छा करणो पवंदो, असांखे ॿिन्ही खे वंडणो पवंदो 9 सां। जीअं हितां 9 ख़तमु थी वञे रुॻो y रहिजी वञे। 9 ख़तमु थींदा, हिते बचंदी y, ऐं हिते असांजा थींदा 6 multiplied by 6 divided by 9। इन खे जेकॾहिं असां वधीक सादो कंदासीं, सादी सूरत में आणण लाइ असां हिनखे 3 सां वंड कई, ॿ टिका 6, वरी जेको आहे हुनखे असां ही 3 सां वंडजे थो, हिनखे 1 टिका टिका ऐं 2 टिका 6, बचियो असां वटि 2 ज़रबिया 2 बराबर 4। हीअ असांजो जेको आहे जवाबु अची वियो। पर ही हाणे असां जेके 2 सुवाल हल कया उन्हनि खे मां साम्हूं रखां थो, ऐं हिननि में तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि नोट करण लाइ चवंदुसि। उहा ॾिसो त हिन में असांजो सुवाल में हिन असां हिनखे लिखियो त कीअं अची वियो। हिन में बि गौर कयो, ऐं जेको आहे उहो हिन में बि गौर कयो त उहो छा आयो आहे। हिन में आयो त x बराबरि आहे 33 ज़रबिया 27 भाङे 3। हिन में आयो 6 multiply 6 upon 9। पर हाणे असां जेके 2 सुवाल हल कया उन में असां पहिरीं हिनखे ॾिसंदासीं। हिन में 33:3 proportional to x is to 27। इन खे असां लिखी सघूं था 33 upon 3 is equal to x upon 27। ऐं हिन जेको असां हल कयो त हुन में असांखे x जो ही असांखे मिलियो, x बराबरि आहे 33 into 27 upon 3। अहिड़ी तरह ॿिए हिन सुवाल में असां जेको हल कयो त हुन में असांखे मिलियो y is equal to 6 into 6 upon 9। हाणे ॿारो हिकिड़ो हुन में थोरो ख़्यालु कयो, जेको मूं तव्हांखे पहिरीं ॿुधायो हो त असां हिनखे क्रॉस मल्टीप्लिकेशन कंदा आहियूं। क्रॉस छो कंदा आहियूं, छो त असां छा ॾिठो हिन में त हिन सूरत में जेको एक्स वारी सूरत में जेको एक्स आहे उहो असांजो हिते अची वियो, एक्स सां जेको क्रॉस हो उहो असांजो अची वियो छेद में, ऐं उन खां पोइ जेके ॿिया एक्स जे अपोज़िट जेको क्रॉस हो, ही 2 क्रॉस जेके आहिनि उहे ॿई ज़रब थी उहे अची विया असांजा उनस में। हिते बि असां ॾिसो त y हिते आई, y जे जेको क्रॉस में हो उहो असांजो अची वियो छेद में, ऐं उन खां पोइ जेके ॿिया हुआ जेके y जे अपोज़िट वारे क्रॉस में हुआ उहे पाण में ज़रब थी अची विया अंश में। सो असां हाणे चई सघूं था त जेकर असां वटि को हिन टाइप जो एक्सप्रेशन आहे, यानी तनासिब आहे x upon b is equal to c upon d, यानी a जी ख़बर न आहे असांखे ॻोल्हणो आहे, त उन खे असां लिखी सघूं था त x बराबरि हूंदो ही ईंदो असांजो छेद में, ऐं हिननि ॿिन्ही जी ज़रबत ईंदी असांजी उनस में। यानी उन खे असां लिखंदासीं x is equal to b into c divided by d। b into c जेको आहे उहो असांजो अची वियो उनस में, ऐं ही जेको असांजो एक्स जे अपोज़िट हो उहो असांजो अची वियो छेद में। ऐं इहो हिकिड़ो सुवाल आहे, तरीक़ो आहे जंहिंखे क्रॉस मल्टीप्लिकेशन वारो तरीक़ो चइबो आहे, ऐं इहो असांखे काफ़ी आसानी पैदा कंदो आहे। असांखे 1 या 2 स्टेप घटि करणा पवंदा आहिनि। हाणे अचो त असां क्रॉस मल्टीप्लिकेशन वारो तरीक़ो इस्तेमालु करे हिननि चइनि तनासिबनि में नामालूम रकमनि खे ॻोल्हियूं।
सभिनी खां पहिरीं असां हिननि खे लिखंदासीं अणपूरो जी सूरत में चइनी खे। सो असां हिननि चइनी खे लिखी छॾियो अणपूरो जी सूरत में। उन खां पोइ असां छा कंदासीं, जॾहिं असांखे हल करणो आहे त सभिनी खां पहिरीं छा कंदासीं, हिन में लिखंदासीं एक्स। छो एक्स आहे हिन में ॻोल्हणो आहे। उन खां पोइ बराबरि जो निशान ॾेई असां ॾींदासीं अणपूरो जो निशान। एक्स जे ऑपोज़िट जेको आहे क्रॉस में, उन खे असां लिखंदासीं छेद में, ऐं जेके ॿिया आहिनि ॿ जेके, उन्हनि खे असां ज़र्ब करे लिखंदासीं उन्स में 8 मल्टीप्लाई बाय 5। अहिड़ी तरह असां हिन ॿिए सवाल में कंदासीं। ॿिए सवाल में एक्स बराबरि थींदो साॻी तरह अणपूरो जो निशान ॾेई, एक्स जे अपोज़िट आहे 3, उहो असांजो हलियो वेंदो छेद में, ऐं उन खां पोइ जेके ॿिया ॿ आहिनि उहे असांजा वेंदा अंश में, यानी न्यूमरेटर में। अॻे सवाल में बि असां अहिड़ी तरह कंदासीं। हाणे मां लिखूं कोन पाईंदुसि। हिते y बराबरि थींदो 5 छेद में, छो त हिन जे बराबरि आहे, ही क्रॉस मल्टीप्लिकेशन थींदी 3 into 15। उन खां पोइ आख़िरी सवाल z, उहो बराबरि थींदो z जे अपोज़िट 1 आहे, ऐं हिते थींदो 3 मल्टीप्लाई बाय 3। सो तव्हां अहिड़ी तरह ॾिठो त जॾहिं असां क्रॉस मल्टीप्लिकेशन खे इस्तेमालु था कयूं त असांजो अमल केतिरो आसान थो थी वञे, ऐं असांखे ग़लतीअ जी गुंजाइश घटि थी रहिजी वञे। भारो हाणे असां हिकिड़ो अहिड़ो सवाल हल कंदासीं जंहिंमें असांखे ॿ नामालूम रुकन ॻोल्हणा आहिनि, पर उहे ॿई साॻिया आहिनि। चए थो सवाल, हिकु तनासब जा विचां रुकन साॻियो अदद आहे। पहिरियों ऐं चोथों अदद तरतीबवार 4 ऐं 9 आहिनि। सॼो तनासब छा थींदो? हाणे अचो त पहिरीं असां लिखूं त हिन जा आख़िर कहिड़ा कहिड़ा रुकन आहिनि। त पहिरियों रुकन, ॿियो रुकन, टियों रुकन ऐं चोथों रुकन। असांखे ख़बर आहे त पहिरियों जेको आहे उहो 4 आहे, ऐं चोथों जेको आहे उहो 9 आहे। सो मां पहिरियों ऐं चोथों लिखी छॾियां थो। पहिरियों थींदो असांजो 4, ऐं ॿियो थींदो चोथों थींदो 9, ऐं विचां रुकन जेके आहिनि साॻियो अदद आहे। जंहिंखे उहो नामालूम आहे, नामालूम खे असां छा लिखंदा आहियूं? एक्स लिखंदा आहियूं। तो ही एक्स थींदो ऐं ही एक्स थींदो। हाणे असांजी इन हिसाब सां 4 रुकन मिली विया। हाणे असांखे ठाहिणी आहे हिन जी तनासिब। तनासिब लिखंदासीं असां 4:x = 9। ही असांजो थी वियो तनासिब। हाणे असां छा कंदासीं, जो उसूल खे इस्तेमालु करे जेका मीन्स जी प्रोडक्ट आहे उहो बराबरि हूंदो जेके एक्सट्रीम्स आहिनि उन्हनि जे प्रोडक्ट ते। यानी छा थींदो, असां वटि अची वेंदो x मल्टीप्लाई बाय x = 4 मल्टीप्लाई बाय 9। हिन खे असां लिखंदासीं x, ऐं x थींदो x², ऐं थींदो 9 चौं 36। हाणे x इंटू x² जेको आहे उनखे जॾहिं असां हल कंदासीं हिन लाइ 36 लाइ, त असांखे अंडर रूट करणो पवंदो। ऐं अंडर रूट छा थींदो, शायदि तव्हांखे अंडर रूट न ख़बर हुजे, इन करे मां हिनखे वापसि लिखां थो x ज़रबिया x, ऐं 36 लिखां थो 6 ज़रबिया 6। हिन मां जेको आहे मूंखे ख़बर पवंदी त हर x जेको आहे उहो 6 जे बराबरि आहे। जवाबु मुंहिंजो ईंदो x = 6। अहिड़ी तरह स्क्वायर वारा बि सवाल थी सघनि था जेके असां हल कयूं था। उन में जेको आहे 2 रुकन असांखे न मिलियल हूंदा आहिनि। इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।